अनमोल उर्फ पिंकी जे क़त्ल केस में जिस्मानी रिमांड की दरख्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ किया वियो आहे। ख़बर नाज़रीन अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अनमोल उर्फ पिंकी जी क़त्ल केस में जिस्मानी रिमांड की दरख्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ किया वियो आहे। कराची जी जुडिशल कॉम्प्लेक्स में कायम जुडिशल मजिस्ट्रेट ॾखणी अदालत में क़त्ल केस में जवाबदार औरत पिंकी ख़िलाफ़ बगदादी थाने ते दाख़िल क़त्ल केस की ॿुधणी थी आहे। तफ़सील वाल कंदासीं। इमदाद सुमरा असां सां लाइन ते मौजूद है। जी इमदाद, आगाह कजो, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल मंज़र अवांखे ॿुधाईंदा हलूं त अनमोल उर्फ पिंकी जे क़त्ल केस में जिस्मानी रिमांड की दरख्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ किया वियो आहे। जिन त कराची के जुडिशल कॉम्प्लेक्स में कायम जुडिशल मजिस्ट्रेट ॾखण की अदालत में क़त्ल केस में जवाबदार औरत पिंकी खिलाफ़ बगदादी थाने ते दाख़िल क़त्ल केस की ॿुधणी थी आहे। जिन त ॿुधणी थियो पिंकी पारां अदालत के पुलिस तशद्दुद जी शिकायत अदालत चयो त जेकॾहिं तव्हां मथां तशद्दुद थियो आहे त उन खां अॻु अदालत में शिकायत कई। जॾहिं त अदालत पिंकी जी वकील खां सुवाल कियो त छा जवाबदार औरत जे मेडिकल कराइण जी दरख्वास्त कई आहे। पिंकी जो चवणु हो त मुंहिंजे मथां हिकु न पर केतिरनि ई ऑफिसरनि अमलदारनि तशद्दुद कयो आहे। अदालत क़त्ल केस में जवाबदार औरत जिस्मानी रिमांड जी पुलिस जी दरख्वास्त जेका आहे उहो फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे। जी मंज़र, मेहरबानी आगाह करण लाइ।